नाज़रीन, जैकबाबाद में न्यूज़ ब्रेक करे रहा आहियूं त जैकबाबाद के 7 पुलिस ऑफिसर समेत 8 ॼणनि में कोरोना वायरस की तस्दीक कई वई है। 7 मई ते 2 DSP समेत 44 ॼणनि जा कोरोना जा नमूना वरता वया, जंहिंमां 8 ॼणनि की रिपोर्ट हाकारी अची वई है। जंहिं बाद जैकबाबाद में कोरोना मुतासिरन की तादाद 77 थी वई है। जैकबाबाद में कोरोना वायरस बेकाबू बणिजी वियो आहे। कोरोना टेस्ट लाइ 44 माण्हुनि जे वरतल नमूननि जी रिपोर्ट अचण बाद 8 ॼणनि में कोरोना की तस्दीक थी है। कोरोना मुतासिरन में SHO सिटी, वडो मुंशी सिटी, CIA इंचार्ज, SSP ऑफिस जो अकाउंटेंट, SSP जे अर्दली, सिविल लाइन थाने जे वडे मुंशी समेत 7 पुलिस ऑफिसर शामिल आहिनि। अड़ी तस्दीक DHO जैकबाबाद डॉक्टर अहमद बख्श जखरानी पारां कई वई है। बुधायो पियो वञे त 7 मई ते 2 DSP समेत 22 पुलिस ऑफिसर ऐं एहलकारनि जा कोरोना टेस्ट लाइ नमूना वरता वया हुआ, जिन मां 7 पुलिस ऑफिसर समेत 8 ॼणनि में कोरोना की तस्दीक थी वई है, जॾहिं त कुछ रिपोर्ट्स अञा बि रहियल आहिनि।